इन वक्त के बंद कंदकोट मौजूद आहियूं। असां सां गॾु आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MPA सरदार मीर महबूब अली खान बिजराणी, सरदार ज़ादा मीर ज़रिया अली खान बिजराणी जो उन्होंने विज़िट कई है। आपाशी अमले का बंद बाबत जो ब्रीफिंग वरती है, उन मुतलिक़ साईंजन से जो ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचो साईंजन से ॻाल्हायूं। साईं, टोड़ी बंद का जो के बंद की विज़िट कई है, आपाशी अमले से जो मुलाकात कई है, उनका ब्रीफिंग भी वरती है। तव्हांखे इन बंद जो माना माहौल सिचुएशन कीअं पई लॻे बोर्ड जे हवाले सां? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे जेको ॾिसूं था त सिचुएशन तो सुठी लगी पई है। पत्थर भी विझनि था, डंपिंग करनि था, और इंशाल्लाह को खतरे जहिड़ी ॻाल्हि कोन्हे। पानी जो ज़ोर कीअं पिया ॾिसो? हाणे त कोन्हे न, 3 लख 3.5 लख आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे पाणी पोइ ईंदो, जेकी असांखे अंदाज़ो लॻे थो त 8-10 लख भी क्रॉस करे वेंदो। अच्छा, हाँ, कम थियो आहे। इन हवाले सां कुझु जेको आहे ज़िले कश्मीर कंदकोट जी आवाम खे इन के बंद जे हवाले सां ख़दशात आहिनि, तव्हां छा चवंदो इन बंद जे हवाले सां? को ख़दशात न करणु खपे न, छो जो ये अफ़वाहूं हलंदियूं आहिनि। माण्हू स्पॉट ते त कोई भी नथो अचे न, ॾिसे त कोई भी कोन थो, और इंशाल्लाह ख़ैर ख़ैरियत सां पाणी क्रॉस करे वेंदो। तव्हां बि जो बंद जी विज़िट कई है, के बंद ते असीं मौजूद आहियूं। तव्हां कीअं ॾिसो पिया के बंद जी सूरत हाल खे ऐं पाणी जेको हले पियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां हिते अॻु में टोड़ी बंद विया, हितां ख़बर आहे उन पाण के बंद ते आया आहियूं। के बंद ते हिते थोरो 11 को 18 जेको माइल आहे उते थोरो वनरेबल हुयो, ख़दशात हुया। उन्हनि जा बि हिते हाणे मेजर्स इरीगेशन डिपार्टमेंट हिते इंतज़ामिया वरिता आहिनि। हाणे असां उते बि बीठा आहियूं, मेजर्स ई ॾिसूं पिया। उन्हनि हिते काफ़ी हिते पत्थर वग़ैरह बि डंप कया आहिनि। हाणे बि मशीन हले थी, तव्हां ॾिसी सघो था। इन जा मेजर्स वठी बंद खे काफ़ी मज़बूत करे विया आहिनि, ऐं उमेदु कयूं था त इंशाल्लाह पंहिंजो हिते पाणी जेको वकिरो हूंदो आराम सां। अच्छा, जेके माण्हुनि खे ज़िले कश्मीर जी आवाम खे ख़दशा आहिनि के बंद जे हवाले सां, तव्हां उनखे कहिड़ो पैगाम ॾींदो? जेकी हिते जंहिं मां तव्हांखे में ॿुधायो त थोरो वनरेबिलिटी हुई, जेके असांखे पंहिंजो इरीगेशन डिपार्टमेंट वारनि बि चयो, पर उन्हनि जा मेजर्स असां हिते ॾिसूं था त उहे उन्हनि प्रॉपर्ली वरिता आहिनि। ऐं असांखे इहा उन्हनि खे वञा बि हिदायत इहा सरदार साहिब बि कंदो, असां बि चवंदासीं त हिन वधीक मज़बूत कयो वञे, जीअं जेका माण्हुनि जा जेका ख़दशात आहिनि उहे पंहिंजो दूर थी वञनि ऐं उन्हनि खे पंहिंजो तसली। अच्छा, कुझु ॾींहं पाणी जो ज़ोर ॿुधायो पियो वञे, तव्हां बि हिते मौजूदु आहियो, वरी तव्हांजी ॿीहर हिन बंद ते विज़िट थींदी, तव्हां मतिलबु छा लाइअमल जोड़ियो आहे हिन बंद खे वरी ॾिसण लाइ, घुमण लाइ? असां इहो लाइअमल ते जोड़ियो आहे त पंहिंजो असां फर वक़्ता पंहिंजो हिते विज़िट्स बि कंदासीं। असां इंतिज़ामिया सां राब्ते में विया आहियूं। हाणे त 2-3 ॾींहं पोइ आहिनि, जेको पंहिंजो स्पेल हिकिड़ो ॿियो ईंदो, त इंशाल्लाह उन टाइम ते बि असां हिते ई हूंदासीं, आवाम सां पंहिंजे गॾु हूंदासीं, मौजूदु हूंदासीं इन बंदनि ते ई, ऐं असां उनजो पूरो तहफ़ुज़ कंदासीं। नाज़रीन, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA सरदार मीर महबूब अली खान बिजराणी, सरदार ज़ादा मीर ज़रिया अली खान बिजराणी जो चवणो त टोड़ी बंद खां पोइ असीं के बंद जी विज़िट कई आहे ऐं कम बि जारी आहे, जेका पत्थर बि लॻाया पिया वञनि। ऐं उन्हनि चयो त पाणी हिन वक़्तु एतिरो मौजूदु न आहे, ऐं उन्हनि इहा उमेदु ज़ाहिर कई त जेको बि पाणी बाद में कुझु ॾींहंनि खां पोइ ईंदो, उहो जेको आहे ख़ैर ऐं आफ़ियत सां जेको आहे गुज़र करे वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, के बंद कंदकोट।